रोहड़ी जे निजी शादी हाल में पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां कोठायल वर्कर्स कन्वेंशन में पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पहुची वियो। बिलावल भुट्टो ज़रदारी जे पहुचण ते कारकुननि जीए भुट्टो जा ज़ोरदार नारा हणी पार्टी चेयरमैन जो इस्तक़बाल कयो। जनत कन्वेंशन दौरान शादी हाल ॾे ईंदड़ छुआरा मंडी रोड खे आम माण्हुनि जे अच वञ लाइ बंदि करे सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया। वर्कर्स कन्वेंशन में पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ख़िताब कयो आहे। उन बाबति वधीक तफ़सील मालूम कयूं था सखर खां पंहिंजे रिपोर्टर जान मोहम्मद महर खां। जी जान मोहम्मद महर, पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां कोठायल वर्कर्स कन्वेंशन बाबति तफ़सीलनि खां आगाह कजो। जी, पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जेको गुज़िरियल ॾींहुं राति जो सखर पहुतो हुयो। सखर में राति जे क़याम खां पोइ अॼु हुनजो वर्कर्स कन्वेंशन खे ख़िताबु ॾिनल हो। रोड़ी जे हिकु मक़ामी शादी हाल में वर्कर्स कन्वेंशन खे ख़िताबु कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त जमहूरियत जे लाइ पीपल्स पार्टी ऐं उनजी क़यादत गुज़िरियल केतिरे ई अरसे खां वठी क़ुर्बानियूं ॾींदी पई अचे ऐं अॼु बि उहो सिलसिलो जारी आहे। हुन चयो त शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो खां वठी मीर मुर्तज़ा शाहनवाज़ भुट्टो ऐं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी शहादतूं सभिनी जे आॾो आहिनि ऐं हुननि जूं क़ुर्बानियूं जमहूरियत जे लाइ हुयूं। जॾहिं त हिन वक़्तु बि उहो सिलसिलो जारी आहे। अॻूणो सदर आसिफ़ अली ज़रदारी जेल में आहे, मैडम फरियाल टालपुर जेल में आहे। उन्हनि जूं बि क़ुर्बानियूं ॻणाईंदे चयो त पीपल्स पार्टी कॾहिं बि जेल खां न ॾिनी आहे ऐं असां बि कारकुननि समेत जेलनि जे लाइ तयारु आहियूं, पर जमहूरियत ते कंहिं बि क़िस्म जी का सौदेबाज़ी न थींदी। हिन वक़्तु जमहूरियत जे नाले में डिक्टेटरशिप हली रही आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी मौजूदा जेका वफ़ाक़ी बजट आहे उनखे मुकमल तौर ते रद्द कंदे चयो त ग़रीब जेको आहे उहो इंतिहाई ग़रीब थींदो पियो वञे। माण्हुनि खां ॿिनि वेलनि जी मानी खसी वई आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो रोड़ी जे वर्कर कन्वेंशन खे ख़िताब खां पोइ रवानगी थी आहे, जॾहिं त सुभाणे हू सरसो जे तरफ़ां मुनक़िद थींदड़ हिकु औरत कन्वेंशन खे ख़िताब कंदो ऐं शामधारे सखर प्रेस क्लब जो दौरो करे मीडिया सां ॻाल्हाईंदो। जॾहिं त 13 तारीख़ ते सखर खां घोटकी कमू शहीद ताईं पीपल्स पार्टी जे कारकुननि जी हिकु वॾी रैली जेका आहे उहा बिलावल भुट्टो ज़रदारी जी क़यादत में रवानी थींदी। जी जान मोहम्मद, इहो बि ॿुधाइजो त वर्कर्स कन्वेंशन में पीपल पार्टी जे ॿिनि कहिड़नि अॻवाननि शिरकत कई ऐं छा उन्हनि बि कन्वेंशन खे ख़िताब कयो? जी, पाकिस्तान पीपल्स पार्टी जे वर्कर कन्वेंशन में चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जे तरफ़ां ख़िताब कयो वियो, जॾहिं त मक़ामी क़यादत जेका आहे पीपल्स पार्टी जी उनजे तरफ़ां आजियाणी तक़रीर कई वई। कलाम पाक जी तिलावत सां प्रोग्राम जो आगाज़ कयो वियो। मरकज़ी अॻवान तोड़े सूबाई वज़ीर ऐं चूंडियल नुमाइंदा मौजूद हुआ, जिन में अॻूणो क़ौमी असेंबली में अपोज़िशन लीडर सईद ख़ुर्शीद शाह, मुस्तफ़ी सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह, सूबाई वज़ीर अवैस कादिर शाह, सेनेटर इस्लामुद्दीन शेख, मेयर सखर अरसलान इस्लाम शेख समेत MPA MNAs चूंडियल नुमाइंदा ऐं वर्कर्स जेके आहिनि उहे वॾी तादाद में मौजूदु हुआ। जी, वॾी महिरबानी जान मोहम्मद महर तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ।